रूहानियत छा खे चइबो आहे? छा रूहानियत इहा आहे जो असीं अलाह जो ज़िक्र बि कयूं था, वेहूं था, पर असीं दुनिया खां बिल्कुलु कट ऑफ थी वञूं था? असीं पंहिंजो जेके बि समाजी सरगर्मियूं आहिनि उहे बि छॾे ॾियणु छा रूहानियत चइबी? वाह 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 वाह। असली कम जो सुवाल तव्हां हाणे पुछा। रूहानियत जो वॾे में वॾो मुंझारू इहो आहे जी। त जॾहिं तव्हां चओ था त अलाह जे इश्क में ईअं मज़ूब थी वञो, इहा ॻाल्हि ग़लति आहे। तव्हां दुनिया जहान जो सॼो कमु करियो था, रब खे बि चाहे सघो था, रब तव्हांखे बि चाहींदो। हुन तव्हांखे पैदा कयो आहे, जीअं मूं चयो त दर्द दिलि के वास्ते पैदा किया इंसान को। हाणे ही जहान जो बि कमु सॼो करिणो आहे, रब जो बि कमु सॼो करिणो आहे। ॿई कम करिणा आहिनि। जेको ॿई कम सही तरीक़े सां अंजाम ॾिए थो उहो ई रब जो प्यारो आहे। जी, हाणे उहो छा करिणो आहे? अॻूं तव्हां गुरू नानक लाइ सुवाल पुछो, मूं चयो त सिर्फ़ु 3 ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि हिन सॼे सुवाल जो जवाबु आहे। पहिरियों अथसि किर्त करणी, हिलाल जी कमाई करे बच्चा पालियो, जान में रहो, किर्त करणी। सही आहे। रूहानियत जो पहिरियों ॾाको आहे त हिते आया आहियो त अमल कयो। हिनखे अञा मां मज़बूत कयां। जी। हुज़ूर जन नमाज़ पढ़णु वेंदा, फिजर जी नमाज़ ते ॾिसूं त हिकिड़ो माण्हू कुंड में वेठो तस्बीह थो करे। ॿिए ॾींहुं आया मग़रिब जी नमाज़ पढ़णु त उहो माण्हू तस्बीह थो करे। 3 ॾींहं बि ॾिठूं असर जी नमाज़ ते माण्हू तस्बीह। पुछूं बाबा हे केरु आहे? मस्जिद में रुॻो वेठो आहे। चईं इहो तस्बीह कंदो आहे ॾींहुं राति। हाणे जेको इंटेलिजेंट माण्हू हूंदो न, खाईंदो किथां आहे? जी। रब जी त तव्हां बंदगी कयो वेठा हुजो, पर खाईंदव, मानी त खाईंदव न। चईंसि हिन जो भाउ शहर में दुकानु हलाईंदो आहे, 2 वेला मानी हिनखे उहो ॾेई वेंदो आहे, बर्तन खणी वेंदो आहे।